वरी छा थियो पेट्रोल खत्म थियो छा ए साम्हूं आहे न भागी भला पियो छा हिनखे ई हाणे खत्म थींदो पर वरी बि सदोरी आहे साईं गाॾी पंप ते खत्म थियो आहे माना सोलो अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा इहो 2 लीटर तेल त पायसि हा साईं तकड़ कर ॿियो केरु आहे खैर लगो पिया पंहिंजो पंप थी या बीठल आहे हिते बीठल आहियूं मोला हा ग़रीब आहे मिसकीन आहे माना शुक्र आहे मोला जो सही आहे घणा साईं 600 रुपया हा 600 छो 600 कल विझायूं 230 रुपया लीटर यो हाणे वरी जेको 300 रुपया ओ लीटर भाई पाकिस्तान आ कलाक जी अध कलाक जी खबर न पवंदी यार वधी वञे थो हा न छा कयूं हेॾे त जेको 200 घणो 97 रुपया लिखियो पिया 297 ऐं 297 घणो थियो मांखे दे हे तूं 600 वटि मूंखे ॿिया खुलिया ॾे बुखियो भेण बुखे जी कहिड़ी ॻाल्हि आहे असूल आहे न गाड़ी खुलिया ई झलियल खड़ा हो माना ॿियो बाक़ी पेट्रोल पंप आ न हूंदा वॾा होशियार हो यार लेन लगी हुई हल अब्बाले जा पुट मारियो माण्हू जो हाल ॾिठो थी कुत्ते पचो ओ पेट्रोल त मुंहिंजो जेको पेट्रोल ख़त्म थी वियो आहे मोटरसाइकिल जो विझाइण वियो आहे 300 रुपया लीटर वरितो अथसि छो हलाम जो माल है था ॾिस न कल विझायूं 230 रुपया हाणे वरी 300 रुपयो वो वाली मां के अचे वाली दादी वाली लाग अचे न रड ॾेरी जा मां तेरे तान दे दे ये हां हल हां दे ये पेट्रोल वाला पान के कुछ समझदा न मोत वाले यो वाली देखो लेट है वो वाला है ना ॾिस न बदमाशी है ना सामो थी पंप ए रे हाँ यो ठीक है लाई भी ये समझायो मैं तू छुटल है बस ठीक है बेटा हां बाजार से पेट्रोल दे ट्रक खोल जाएंगे जो मीटर चेक कर मीटर सही है लियो आला कन को सीखो बोले माजी मोटर फुल थी वई बोले केले वाले माजी मोटर फुल थी वई 2000 रुपया तू पेट्रोल आ दे 5000 पेट्रोल दे माजी मोटर फुल थी वई माके तो मोटर भरा दे माने पुलिस रे फोन कनो आने कनो अरे चयो अच्छा हो पति पर लिखेला पांजे सामान जो पान ख्याल कौन किए माजी मोटर फुल तू 2000 दे 5000 छोरा 2000 पेट्रोल जा वो 2000 जी खैरा छोरे जो स्कूटर वयो रे हल बा मानु केड़ा लाने तो पंप ते फर्क करे बेत थाई यार बेत थाई अरे भाई के ॾिठी किए तरीको लगो वाह जो तरीको लगो हला 300 रुपया लीटर की आयो छस याद मत पर सबे 300 रुपया लीटर आ सही अले हाणे ते गाड़ी ते वे हां 2000 जो तेल विझायो थियस ना हाल तो को मैं सकर घुमाए चा पालक